अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त चीन ऐं रूस रुगो मज़बूत अमरीका खां ॾिनल आहिनि। अमरीका बिना रूस ऐं चीन खे नेटो जो को बि ख़ौफ़ नाहे। अकेले 8 जंगियूं ख़तमु करायूं, पर नेटो मेंबर नॉर्वे नोबेल इनाम न ॾेई ग़लती कई। लखे जानियूं बचायूं, उहा ई असल कामयाबी आहे। नेटो मुल्क दिफ़ाई ख़र्च अदा न करे रहिया हुआ। अमरीका अकेलो नेटो जा ॿार खणी रहियो हो। अचण सां नेटो मुल्कनि खे 2% खां 5% GDP ताईं अदायगी ते मजबूर कयो। अमरीकी सामूरी फ़ौज वेनेज़ुएला जी नाकाबंदी मां बची निकिरंदड़ रूसी सामूरी जहाज़ ते कब्ज़ो करे वरितो। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त कब्ज़े में वरितल रूसी सामूरी जहाज़ जे हमले खे क़ानूनी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। रूसी परॾेही वज़ारत जो अमरीका तरफ़ां टैंकर जो पीछो करण ते ॻणतीअ जो इज़हार, हमलो ऐं जहाज़ वापसि करण जो मुतालबो। अमरीकी रियासत मिनीसोटा जे शहर मिनियापोलिस में इमिग्रेशन अमले जे छापे दौरान फायरिंग में औरत मारिजी वई। मेयर मिनियापोलिस जो चवणु आहे त IC ऑफिसर लापरवाही जो मुज़ाहिरो कंदे फायरिंग कई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त IC ऑफिसर जी फायरिंग ज़ाहिरी तौर ते दिफ़ा में हुई। औरत ऑफिसर खे गाॾी सां अची भाटण जी कोशिश कई। औरत बेनज़मी मसाव ते रंडक विझी रही हुई। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान जी अमरीकी मुंसब मार्को रूबियो सां वाशिंगटन में मुलाक़ात। सऊदी परॾेही वज़ारत मूजिबि ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीर अमन सलामती ऐं इस्तेहकाम लाइ कल कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾिवट कई। अमरीका ऐं सऊदी अरब जी गॾियल मुफ़ादनि जी तहफ़ुज़ ते इतफ़ाक़। नेप्रा बिजली फ़ी यूनिट 93 पैसा सस्ती करे छॾी। बिजली नवंबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में सस्ती कई वई। नोटिफिकेशन मूजिबि कराची समेत समूरे मुल्क में वाइपेदारनि खे जनवरी जे बिलनि में रिलीफ मिलंदो। लाइफ लाइन वाइपेदारनि ते लागू न थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा वेंदो। वज़ीर आज़म इन रिथाउनि जी पीठ जो पथर रखंदो। बलूचिस्तान में 5 दानिश स्कूलनि जो इफ़्तिताह कंदो। क़ौमी डायलॉग कमेटी सदर आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ़ ऐं वज़ीर आज़म जे सलाह मशवरे सां हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी जोड़ण जी तजवीज़ ॾेई छॾी। बदनामी में चयो वियो आहे त मुखालिफ़ कमेटी ठाही वञे जेका सियासी क़ैदियुनि सां मुलाक़ात करे। डायलॉग कमेटी खे वधाए सेनेट ऐं क़ौमी असम्बली में फौरी तौर मुखालिफ़ अॻवाननि जी मुक़ररी कई वञे। सियासी कारकुननि जी आज़ादी सां हुकूमत ते एतमाद वधंदो। मीडिया सेंसरशिप ऐं सियासी माण्हुनि तक केस ख़तमु कया वञनि। सिंध हुकूमत सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में कचे जे धाड़ेलनि ख़िलाफ़ नंढा ऑपरेशन जो ऐलान करे छॾियो। सूबाई घर वज़ीर यासिर लंजार जो चवणु आहे त कचे में वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। धाड़ेलनि खे तबाह कयो वेंदो। पंजाब पुलिस एकार करे पई। ऑपरेशन लाइ फ़ौज जी ज़रूरत फ़िलहाल न आहे। सिंध पुलिस सां गॾु रेंजर्स बि ऑपरेशन में हिसो वठंदी। ॾोहारियुनि खे हथियार फिटाकण जो मौक़ो ॾिनो वेंदो। उमेद आहे त तमामु जल्द महरजतोई तकरार बि ख़तमु थी वेंदो। सूबाई घर वज़ीर जी सदारत हेठि सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास। IG सिंध जावेद आलम ओढे ऐं ॿियनि जी शिरकत। दादू पुलिस तरफ़ां मुक़ाबले में 2 एहलकारनि खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मारिजी जवाबदार गुसिल ॾींहुं 2 पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी करण खां पोइ फ़रार थी पियो हो। तलार में क़त्ल थियल पोरियत नौजवान कैलाश कोहली जे केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थियण। ख़िलाफ़ कोहली इताद तरफ़ां बदीन में धरणे जो ऐलान। पहलाज ऐं सूडी खोलण जो चवणु आहे त कैलाश जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु बदीन जे तीर चौक ते धरणो हंयो वेंदो। ऐं पहिरीं T20 मैच में पाकिस्तान श्रीलंका खे 6 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। श्रीलंका तरफ़ां मिलियल 129 रन्सुनि जो हदफ़ क़ौमी टीम 16 ॾहाई 4 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। पाकिस्तान तरफ़ां साहबज़ादा फरहान शानदार 50 खणी 51 रन्स ठाहे आउट थियो। साइम अयूब 24, सलमान आगा 16 ऐं शादाब ख़ान 18 रन्स ठाहियूं। शादाब ख़ान मैच जो बहितरीन रांदीगर क़रार।